इंतहाई काबिल एहतराम पाण सभिनी जो चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, साईं निसार खोड़ो साहब सिंध जा पंहिंजा पीपल्स पार्टी जा सदर, ऐं हिते वेठल असांजा सिंध जा उहिदेदारान, वफ़ाक़ जा तंज़ीम जा उहिदेदारान, असांजी डिवीज़न जा सदूर ऐं उन्हनि सां गॾु आयल डिवीज़न जा उहिदेदारान, उन सां गॾोगॾु हिते वेठल असांजा पार्लियामेंटेरियंस, MNAs, MPAs, सेनेटर्स, ऐं उन सां गॾोगॾु इंतहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजा दोस्तो भाइरो हैदराबाद डिवीज़न जा मुंहिंजा साथियो, बिलावल साहब जा जियाला जियालियो, अस्सलाम वालेकुम। जिए भुट्टो। तव्हांखे जस हुजे कि तव्हां पंहिंजे चेयरमैन साहब जे हुकुम ते लबैक करे अॼु हिते हेॾी वॾी तादाद में, लखनि जी तादाद में अची हिन अहम इशू ते पंहिंजो रेफरेंडम ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे हक़ ज़ाहिर कयो आहे, पंहिंजी तव्हां ॻाल्हि अॼु हिते पहुचाई आहे जेका वफ़ाक़ ताईं पहुचंदी कि असांखे कैनाल न मंज़ूर आहिनि। हिकिड़ो धड़ो पंजाब मां वेही पंहिंजे हिन जियापे ते सियासत थो करे। असां उन्हनि खे चाहियूं था त अगरि तव्हांखे ॾिसणो आहे त अचो अची ॾिसो हींअर कोटड़ी बैराज जी छा हालत आहे। सिर्फ़ु वारी पई ओॾा में पाणी पीअण जो बि मस पियो मिले। असेंबली में डिप्टी प्राइम मिनिस्टर चयो त असीं हक़नि ते दाड़ो न लॻण ॾींदासीं, असीं फेयर ऐं इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन कंदासीं, 25 टेलीमेट्री सिस्टम लगाए ॾींदासीं। 25 टेलीमेट्री सिस्टम त बाद में लॻाइजो, जेके टेलीमेट्री सिस्टम हींअर लॻल आहिनि उहे छा था चवनि। अॼु बि पंजाब में अगरि 50% खोट आहे त सिंध में 62% खोट करे छॾी अथनि। ऐं हुन खां पुछण थो चाहियां त हाणे हू छा जवाबु ॾींदो, कहिड़ो जवाबु आहे हुन जॾहिं चई त असीं तव्हां सां ज़्यादती न कंदासीं। पोइ अॼु छो पई ज़्यादती थिए त सिंध में जेॾी महिल हींअर पाण वटि पोखाई जो टाइम आहे ओॾी महिल एॾी वॾी खोट कई वई आहे, पाण पंहिंजूं हींअर आबादियूं नथा पोखे सघूं। सिंध जी ज़मीन हींअर सुके पई, सिंध जूं फसलूं हींअर सुकनि पियूं। ऐं हुनखे चवां थो त डिप्टी प्राइम मिनिस्टर साहब दो जवाब कि जब सिंध में इतनी किल्लत हो गई है पानी की तो ये लिंक कैनाल्स पंजाब में क्यों खोले हैं, क्यों सिंध का पानी आप लिंक कैनाल्स में भेज रहे हो जो होने चाहिए थे फ्लड के टाइम पे। हिननि जो ॻाल्हियूं, हिननि जा जेके ये वाइदा आहिनि उहे पंहिंजे कंहिं कम जा कोन्हनि, छो जो उन जे पोयां का बि हिकिड़ी श्योरिटी कान्हे का। ही कैनाल को हिकिड़े महीने या हिकिड़े साल लाइ कोन बैठनि। ही कैनाल जेके ही ठाहिण जी सोचीनि पिया, सिंध के सुकाए चोलिस्तान में पानी खणी वञण जी कोशिश कनि पिया, उहे यको हलंदा। इहो पंहिंजो जियापो हू फुरण चाहिनि था, इहो पंहिंजी ईंदड़ नस्लनि जो जियापो हू फुरण चाहिनि था। ही को हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि न आहे। छा असीं पंहिंजी ईंदड़ नस्लुनि खे ॿुधाईंदासीं, कीअं असीं पंहिंजी ईंदड़ नस्लुनि साम्हूं अखियूं कड़ी बीह सघंदासीं अगरि पाण अॼु ज़िद करे हिननि कैनालनि खे बंदि नथा करायूं। सवाल ई कोन थो पैदा थिए त पाण मां को बि सिंधी इन ते राज़ी थिए। ऐं जेॾी महिल आउं सिंधी थो चवां त उहे हो जेके भले कहिड़ी बि ज़बान ॻाल्हायो, जेको सिंध में रहे थो, सिंध जो खाए थो, जंहिंजो कब्रिस्तान सिंध में, जंहिंजो जियापो सिंध में आहे, सभु सिंधी आहियूं, भले कहिड़ी बि ज़बान ॻाल्हायूं। ऐं को बि सिंधी जो कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। पंहिंजो दरिया, पंहिंजो सिंधु, पंहिंजो जियापो आहे। हिननि जो ॻाल्हियूं असांखे क़बूल कोन्हनि। असांजे चेयरमैन साहब उन ॾींहुं लाड़काणे में वाज़े कयो
ते जे बीहंदासीं त आवाम सां गॾु बीहंदासीं, प्राइम मिनिस्टर सां गॾु कोन बीहंदासीं। ऐं तव्हां सभिनि जो, छो जो हिते काफ़ी दोस्त वेठल आहिनि, उहे ॻाल्हाईंदा, त ऐं तव्हां सभिनि दोस्तनि जो अॼु थोराइतो आहियां कि तव्हां अॼु हिते आया आहियो हेॾी लखनि जी तादाद में, ऐं पंहिंजे चेयरमैन साहब जे हुकुम ते तव्हां पहुता आहियो हिन अहम इशू ते। वेंदे वेंदे, छो जो काफ़ी दोस्त आहिनि, ॻाल्हाइण लाइ त घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हाइण लाइ त इहो बि आहे त जॾहिं ही कैनाल था ठाहिनि त ओॾीमहिल मौसम जी तब्दीली जे करे पाण वटि जिते ग्लेशियर आहिनि उते 40% ग्लेशियर घटि थी विया आहिनि, 40% ग्लेशियरनि ते बर्फ़ घटि पई पए। पोइ साल में नॉर्मल पाणी जेको मींहनि में ईंदो उन खां 20% पाणी घटि पियो आहे। 1960 में जेतिरो पाणी हो जेको चवनि था 5000 क्यूसेक पर माण्हू हो, अॼु 800 ते आहे, ऐं अॻियां वधी चवनि था इहो अञा वधीक किरंदो। त जेकर इहे हालात आहिनि त इन हालातनि में पाण कैनाल कीअं मंज़ूर करणु ॾींदासीं, सवाल ई कोन थो पैदा थिए। मुंहिंजो भाउ हिते अची बीठो आहे, असांखे काफ़ी दोस्तनि खे ॿियनि खे वञा टाइम ॾियणो आहे, मूंखे तव्हांखे हिते वेलकम करिणो हो, ऐं उन सां गॾोगॾु वेंदे वेंदे तव्हां खां नारो ज़रूरु ॿुधंदुसि, तव्हां मूंखे ज़रूरु पोइ ते ताईं जवाबु ॾींदो इनशा अल्लाह।